अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदासीं त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में छा रबन हाणे ओठे खे मारे छॾींदो या रबन खे ख़बर पइजी वई आहे त कातिल ओठो न आहे पठाणी जो ऐं अहमद जो। रबन खे इहा कीअं ख़बर पई? छा नेक्स्ट एपिसोड में हाकिम खान हाणे कमाल खान खे जेको रईस गफ़ार खान जे हवाले कंदो या न? नेक्स्ट एपिसोड में छा थींदो छा न थींदो, सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं ज़हर ज़िंदगी ड्रामे जी इन नंढड़े वीडियो में। पहिरियां की पूरो ॾिसो जीअं तव्हांखे आराम सां कहाणी सम्झ में अची सघे। थी सघे त शायदि को सौ वीलोग यूट्यूब चैनल खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया त इन खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों, जीअं तव्हां ॾिठो त ओठो गिरफ़्तार थी चुको आहे ऐं ओठे खे क़ैद करे छॾियो अथनि, लेकिन हिते रबन अंदाज़ो हणी वियो त ओठे जेको आहे मुंहिंजे पीउ ऐं भेण जो कातिल न आहे। ओठे जो अंदाज़ो हिते रबन हणी वियो ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में, छो त ओठो ज़ालिम आहे। अगर ओठो क़तल करे सरियाम चवे हा ये माण्हू मूं मारिया लिकाए कॾहिं बि कोन आहे ऐं हू सरियाम चई रहियो आहे मूंखे मारे छॾियो। हिते रबन सम्झी वियो त इहो कातिल अञा ॿियो आहे जंहिं हेतिरा ज़ुल्म कया आहिनि। पठाणी खे मारण वारो, अहमद खे मारण वारो, घुटो ॾियण वारो हिकिड़ो ई माण्हू आहे जेको घुटो ॾींदो रहे थो ऐं उनजो शक अहमद तरफ़ वञी रहियो आहे रबन जो। तव्हां ॾिसजो त ॿिया एतबार करनि न करनि, लेकिन रबन जो शक अहमद ते आहे। ठीकु आहे न? हर को चवंदो ओठे ये खून कया आहिनि, रईस गफ़ार खान चवंदो, ॿिया सभु चवंदा वारिस वारा, लेकिन रबन चवंदो न, अञा कातिल ॿियो आहे। हाणे अहमद जे पोयों बि लॻंदा। फ़िलहालु ओठो हिते क़ैद हूंदो कुझु ॾींहुं दोस्तो। ठीकु आहे न? कमाल खान खे हाकिम खान कॾहिं बि फ़िलहालु जेको आहे रईस गफ़ार खान जे हवाले कान कंदो, जीअं ओठो गिरफ़्तार थी चुको आहे। बाक़ी फ़िलहालु उहो उन वटि ई हूंदो, मथां ॻाल्हियूं करे ॻाल्हियुनि जे ज़रिए हवाले करे फ़िलहालु। बाक़ी पक इन्हनि जी अञा न आहे। रही ॻाल्हि ओठे जी, ओठे खे छा मारियो वेंदो उहो बाद जी ॻाल्हि आहे। फ़िलहालु इहो रईस गफ़ार खान जे क़ैद खाने में हूंदो दोस्तो। बाक़ी रबन पंहिंजे कातिल खे अञा ॻोल्हींदो। वीडियो पुॼाणी ते बक़ाया ॿी क़िस्त में ॾींदासीं। ख़ुदा।